नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर बाबत भी अपडेट कंदासीं। ॿुधाईंदा हलूं त भारतीय पायलट अभिनंदन खे गिरफ़्तार कंदड़ सखर जे फौजी जवान शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन तव्हां खे ॾियूं पिया। ॿुधाईंदा हलूं त भारतीय पायलट अभिनंदन खे गिरफ़्तार कंदड़ सखर जे फौजी जवान शहज़ाद जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। भारतीय पायलट अभिनंदन खे अली वाहण जे रहवासी फौजी जवान शहज़ादे जसकानी गिरफ़्तार कयो हो ऐं हिन वक़्तु शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। पाक फौज जे जवान जे घर ऐं पाड़े वारा ऐं मिट माइट पहुची विया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ टीम बि फौजी जवान जे घर पहुची पंहिंजे संदसि घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मुल्क लाइ वॾो कमु करण ते फौजी जवान शहज़ादे जसकानी जे वालिदैन ख़ुशी जो इज़हार कियो आहे। नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर बाबति आगाही ॾियूं पिया। ॿुधाईंदा हलूं त भारतीय पायलट अभिनंदन खे गिरफ़्तार कंदड़ सखर जे फौजी जवान ऐं शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। भारतीय पायलट अभिनंदन खे अली वाहण जे रहवासी फौजी जवान शहज़ादे जसकानी गिरफ़्तार कयो हो ऐं हिन वक़्तु शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। पाक फौज जे जवान जे घर पाड़े वारा ऐं मिट माइट पहुची विया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ टीम बि फौजी जवान जे घर पंहिंजी संदसि घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मुल्क लाइ वॾो कमु करण ते फौजी जवान शहज़ादे जसकानी जे वालिदैन ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। अहम ख़बर नाज़रीन तव्हां खे ॾींदा हलूं पिया त भारतीय पायलट अभिनंदन खे गिरफ़्तार कंदड़ सखर जे फौजी जवान शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। भारतीय पायलट अभिनंदन खे अली वाहण जे रहवासी फौजी जवान शहज़ादे जसकानी गिरफ़्तार कयो हो ऐं हिन वक़्तु शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे ऐं पाक फौज जे जवान जे घर पाड़े वारा ऐं मिट माइट पहुची विया आहिनि। ॿिए पासे सिंध टीवी न्यूज़ टीम बि फौजी जवान जे घर पहुची वई आहे ऐं संदसि घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे। मुल्क लाइ वॾो कमु करण ते फौजी जवान शहज़ादे जसकानी जे वालिदैन ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। अहम ख़बर नाज़रीन तव्हां खे हिकु भेरो ॾींदा पिया त भारतीय पायलट अभिनंदन खे गिरफ़्तार कंदड़ सखर जे फौजी जवान शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। भारतीय पायलट अभिनंदन खे अली वाहण जे रहवासी फौजी जवान शहज़ादे जसकानी गिरफ़्तार कयो हो ऐं हिन वक़्तु शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे। पाक फौज जे जवान जे घर पाड़े वारा ऐं मिट माइट पहुची विया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ टीम बि फौजी जवान जे घर पहुची वई आहे ऐं संदसि घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मुल्क लाइ वॾो कमु करण ते फौजी जवान शहज़ादे जसकानी जे वालिदैन ख़ुशी जो इज़हार कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं सखर में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शौकत तुनारी सां। जी शौकत, अपडेट कंदा हलो, छा सूरतहाल आहे? जेको इंडिया जो पायलट हुयो अभिनंदन, इहो जेको गिरफ़्तार कयो वियो जहाज़ जे जंगी जहाज़ जेको उनखे किराइण खां पोइ त उनखे गिरफ़्तार करण में रोड़ीअ जे लॻ अली वाहण जो जेको हिकिड़ो ॻोठ आहे उतां जो ही नौजवान आहे ऐं ही कमांडो आहे। ही साउथ अफ्रीका मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि रहियो आहे ऐं हुनजो पंहिंजे घर वारनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी उन में हुन ॿुधायो त जंहिं महिल जहाज़ किरियो उन खां पोइ ही जेको पायलट हो अभिनंदन हिन भॼण जी कोशिशि कई। उन भॼण जे दौरान जेको आहे ही चओ त कमांडो हुयो, हिन हुनखे भॼी करे ऐं गिरफ़्तार कयो ऐं गिरफ़्तार करण खां पोइ हुन पंहिंजे हिते घर पंहिंजी अमड़ खे फ़ोन करे ॿुधायो त मां ही कमु कयो आहे ऐं मां अॼु पंहिंजे पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो फ़ख्र जोॻो जेको आहे उहो कमु कयो आहे। उन खां पोइ हिननि जो जेको ॻोठ आहे उते असां वञी उन ॻोठ खे खोले लधोसीं। ॻोठ में हिकिड़ो जश्न जो माहौल लॻो पियो, ही पूरो वेड़ो ऐं सवें जेके आहिनि माण्हू उते नंढड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणी रहिया ऐं हुनखे अचे मुबारकूं ॾेई रहिया, हार पाराए रहिया त ही हूअं पंहिंजो जेके असांजी सिंधी जेका क़ौम आहे उन मां फौज में घटि माण्हू जेके आहिनि उहे वेंदा आहिनि, पर ही जेको नौजवान आहे हिन अहिड़ो कमु कयो जंहिंसां पूरे इलाइक़े में हुनजे पीउ माउ जो जेको सिर आहे उहो फ़ख्र खां बुलंद थी वियो आहे ऐं हिन जो जेको पुटु आहे उहो हुनखे 26 साल फौज में थिया आहिनि ऐं हिकिड़ो तमामु दिलेर ऐं उन खां पोइ जेको जज़्बो आहे उते ॻोठ में त हर नंढड़ो ॿारड़ो बि फौज में वञणु चाहे थो ऐं हुनखे हिकिड़े हीरो जे तौर ते ॾिठो पियो वञे ऐं हुनजे पीउ माउ खे हिकिड़ो फ़ख्र पियो थिए। जी ठीक है शौकत, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं पिया त भारतीय पायलट अभिनंदन खे अली वाहण जे रहवासी फौजी जवान शहज़ादे जसकानी गिरफ़्तार कयो हो। हिन वक़्तु शहज़ादे जसकानी जे घर ऐं पाड़े में जश्न मल्हायो वियो आहे।